आगाह कयो के मातली में जिथे बिन धारदार रोड हादसन में 2 ॼणा फोती विया आहिनि जॾहिं त एक ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है तो मातली में बिन धारदार रोड हादसन में 2 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे और नबी बख्श कंबू वटि 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर थियो। टक्कर के नतीजे में पीरसन फौत थी वियो आहे जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मलण बस स्टॉप वटि मुसाफ़िर वैन जी छित तां नौजवान किरी फौत थी वियो। बिल्कुल नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मातली में जिते बिन धारदार रोड हादसन में 2 ॼणा फौत थी विया आहिनि जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं त ॻोठ नबी बख्श कंबो वटि 2 मोटरसाइकिलनि में टक्कर थियो। नतीजे में पीरसन फौत थी वियो जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। ॿिए पासे बुलण बस स्टॉप वटि मुसाफ़िर वैन जी छत तां नौजवान किरी फौत थी वियो आहे। मातली में अवां खे आगाह करे रहिया आहियूं तो बिन धारदार रोड हादसन में 2 ॼणा फौत थी विया आहिनि जॾहिं त 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मातली में अब्दुल रज़ाक पंवर खां। रज़ाक, आगाह कजो रोड हादसन बाबति। अब्दुल रज़ाक, आगाह कजो रोड हादसन बाबति। जी बिल्कुल, मातली वेझो 2 रोड हादसन में 2 ॼणा फौत, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मातली वेझो ॻोठ नबी बख्श कंबो वटि 2 मोटरसाइकिलनि जे टक्कर में 1 ॼणो 55 वरे जो मोहम्मद अशरफ एरी मौके ते फौत थी वियो आहे ऐं 1 ॼणो साजिद सियाल जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त मलण बस स्टॉप वटि मुसाफ़िर वैन जी छत तां 17 सालनि जो नौजवान नींगर उसाम लुंड जेको बस जी छत तां किरी फौत थी वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि खे फौती ऐं ज़ख़्मियुनि खे तहलके अस्पताल मातली आंदो वियो जिते कागज़ी कार्रवाई खां बाद जेको लाश आहे वारसन हवाले कया विया ऐं फौती अशरफ एरी जेको ॻोठ वसायो एरी जो रहवासी ॿुधायो पियो वञे ऐं नीगर उसाम जेको ॻोठ मुश्ताक लुंड जो रहवासी ॿुधायो पियो वञे। आख़िरी इतलाउनि ताईं ॿिन्ही वाक़िअनि जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। जी ठीक है, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।